खबरें ने अपडेट जे सिलसिले के वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। खानपुर मार PSV खानगढ़ शरीफ पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान PSV खानगढ़ जे नमज़द उम्मीदवार ऐं महर कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त PP क़यादत अवाम लाइ तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन करे PP जा समूरा उम्मीदवार वोट जा सही हक़दार आहिनि। अवाम जे साथ सां घोटकी क्लीन स्वीप कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन महर हाउस खानगढ़ शरीफ ते PSV जे मौजूद शख़्सियतनि सां मुलाक़ात करण बाद ख़िताब कंदे कयो। हिन चयो त गुज़िरियल दौर में बग़ैर कंहिं फ़र्क़ ऐं मतभेद जे असां रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। अॻिते बि अवाम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ भरपूर कोशिश कंदासीं। चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर वधीक चयो त PP क़यादत महर ख़ानदान मथां एतमाद कंदे टिनि तकनि ते टिकट ॾिनी आहे। पंहिंजे इतिहादनि जे साथ ऐं सहकार सां टिनी तकनि ते असांजी कामयाबी यकीनी आहे, पर पोइ बि इतिहादनि जे मुशावरत मुताबिक़ भरपूर चूंड मुहिम हलाईंदासीं ऐं 8 फरवरी ते मुख़ालिफ़ उम्मीदवार मातम कंदा ऐं असां पंहिंजे इतिहादनि जालनि ऐं वर्करनि गॾु जश्न मल्हाईंदासीं। गॾिजाणी में इतिहादनि पारां इलेक्शन में मुकमल साथ ॾियण जी ख़ातिरी कराई वई। मुशावरती गॾिजाणी में हाजी खान महर, मीर बाबर अली खान लुंड अगुणो MP, सरदार रहीम बख्श खान बोजदार, कैसर खान बोजदार, सरदार अब्दुल हमीद खान गबोल, सरदार अब्दुल रहीम खान गबोल, सरदार मुमताज़ अली खान पिताफ़ी, सरदार खलील अहमद खान गबोल, हाजी दादन खान महर, हाजी ज़बरदस्त खान महर, हाजी अब्दुल रज़ाक खान महर, चाकर खान बोजदार, राजा खान बोजदार, अब्दुल रब खान पिताफ़ी, बादशाह खान गडानी, ज़मान खान बोजदार, शमसुद्दीन कलवड़, हाजी अब्दुल हफीज़ खान कलवड़, हाजी सलीमुल्लाह खान कलवड़, अब्दुल रज़ाक खान गबोल ऐं ॿिया मौजूद हुआ। खबरें ने अपडेट जे सिलसिले के वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। आरिफ अली यूसुफ ज़ैजी मोरो में साबिक़ सूबाई वज़ीर कानून पाकिस्तान पीपल्स पार्टी जो PS 35 मोरो ते नमज़द कियल उम्मीदवार ज़ियाउल हुसैन लंजार इलेक्शन मुहिम जे सिलसिले में मोरो तालके जो UC लिया जे ॻोठ अहमदाणी लगारी में वज़ीर अहमद लगारी, हुज़ूर बख्श लगारी, बशीर अहमद लगारी, नज़ीर अहमद लगारी, मोहम्मद सिद्दीक़ लगारी, ॻोठ बाजा रानी लगारी में वली मोहम्मद लगारी, गाज़ी खान लगारी, उस्ताद बख्शल लगारी, हाकिम खान लगारी, सिकंदर अली लगारी वटि पहुची कार्नर गॾिजाणियूं करे 8 फरवरी ते तीर ते ठपो हणण जी अपील कई। ज़ियाउल हसन लंजार जी पहुचण ते विख विख ते संदसि जो गुलनि जी शानदार वर्खा ऐं जीअ भुट्टो जे नारनि जी गूंज सां संदसि शानदार इस्तक़बाल कया विया। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो NA 206 ते नमज़द कियल उम्मीदवार ज़ुल्फ़कार अली भेण, सरदार खान मोहम्मद दैरी साफ़ी, जानी खान जमानी साफ़ी, मंजूर अली लगारी साफ़ी, बशीर अहमद लगारी समेत पार्टी जा ॿिया अॻवान ऐं कारकुन पिणु वॾी तादाद में साणुसि गॾु हुआ। मीरपुर ख़ास अगुणो MNA आज़ाद उम्मीदवार NA 211 ऐं 212 तां मज़बूत आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। मीरपुर ख़ास NA 211 ऐं NA 212 खां अलावा PS 47 ते आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह इलेक्शन में हिसो वठण लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। मीरपुर ख़ास संदसि हुकुम ते PS 47 तां GDA उम्मीदवार मीर जानुल्ला टालपुर जे हक़ में दस्तबरदार थियण जो ऐलान करियां थो। आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह जो पीर साहब पागारे जे ख़ानदान सां वेझड़ाई आहे। मीरपुर ख़ास आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह जेकॾहिं मूंखे टिनी सीटुनि तां इस्तीफ़ा ॾियण जो हुकुम ॾिए हा त मां ईअं ई करियां हा। मीरपुर ख़ास मौजूदा निज़ाम ख़िलाफ़ मूं जेको झंडो बुलंद कयो आहे उहो मुंहिंजे लाइ न पर ईंदड़ नसलुनि लाइ आहे। आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह। मीरपुर ख़ास 50 सालनि खां सिंध ते मुसलत थींदड़ आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह जो एहतसाब मुंहिंजो बि थियणु घुरिजे। मीरपुर ख़ास मुंहिंजो कम बि अवाम जे साम्हूं आहे ऐं संदसि 18 लख जी आबादी वारे ज़िले में न अस्पताल में, न यूनिवर्सिटीअ में न सही कमु करे रही आहे, न ई तालीमी निज़ाम बदहालीअ जो शिकार आहे। आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह। मीरपुर ख़ास तव्हां मूंखे खटराए रहिया आहियो उहो तव्हांजो अहसान आहे। असां सभिनीनि खे गॾिजी उन्हनि जो मुक़ाबिलो करिणो आहे। आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह। मीरपुर ख़ास आज़ाद हैसियत में इलेक्शन खटी त मूंखे शमूलियत लाइ वॾियूं आशूं आयूं, पर मां अवां जो एतमाद टोड़णु नथी चाहियां। उम्मीदवार NA 211 अली नवाज़ शाह। ऐवान साफ़त सूमार सां वेझो। सिंजूरो रिपोर्टर हैदर बख्श चांग सिंजूरुल्ला ॻोठ मोहम्मद बचल वसाण में GDA NA 210 जे उम्मीदवार अदी सायरा बानो वसाण खे वर्क मुहिम दौरान फ़कीर साईं बख्श वसाण पारां सोनो ताज पाराए वेलकम कयो वियो ऐं इंशाअल्लाह संदसि जीत ख़ातिर हणा वणा कोशिश जारी रखण जो वचन पिणु कयो वियो। उन दौरान PS 42 उम्मीदवारनि जा नफ़ीस खान ऐं तमामु मौजूदीन खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। उन कन्वेंशन में तमामु बिरादरीन शिरकत कई।
खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर हाला वेझो ॻोठ लुकमान कोरेचो में मामूली ॻाल्हि तां छेड़ो हिकु ॼणो क़तल। ॿिनि दोस्तनि में मामूली ॻाल्हि तां छेड़े दौरान पिस्टल जे फायर सां नौजवान क़तल थी वियो। मारिजी वियल जी सुञाणप 30 वरियनि जो सरदार वल्द सुलेमान कोरेचो नाले तौर थी आहे। वाक़िए जा असल कारण अञा ताईं मालूम न थी सघिया आहिनि। मारिजी वियल खे वारस अस्पताल हाला खणाया आया। डॉक्टरनि पारां फोत थियण जी तस्दीक खां पोइ लाश बग़ैर पोस्टमार्टम जे वारस खणाए विया। अस्पताल इंतज़ामिया हाला पुलिस मूजिब असल कारण मालूम न थी सघिया आहिनि। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुतल आहे। हाला आख़िरी इत्लाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल थी न सघियो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सकरन लगलांडी स्टाफ वटि पुलिस अहलकारनि सां भरियल सुज़ुकी पिकअप टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई, जंहिं नतीजे में 15 पुलिस अहलकार सख़्त ज़ख़्मी थी विया, जिन खे इलाइक़े जे माण्हुनि अस्पताल पहुचायो। ॿुधायो पियो वञे त स्पेशलाइज़्ड कमांडो ट्रेनिंग सेंटर नासरी सकरन जा पुलिस अहलकार हुआ, जेके छंछर आचर मोकल हुअण सबबि पंहिंजनि ॻोठनि ऐं शहरनि ॾांहुं वञण लाइ सुज़ुकी पिकअप में नवाबशाह रेलवे स्टेशन वञी रहिया हुया त वाक़ियो पेश आयो। ड्राइवर चवाणी त सुज़ुकीअ में 30 अहलकार सवार हुआ, जिन मां 15 खे धक लॻाइनि। इन्ही शाहिदनि मूजिबि हादसो सुज़ुकीअ जो टायर बस्ट थियण सबबि थियो आहे। होॾां सिविल अस्पताल नवाबशाह में डॉक्टरनि पारां ज़ख़्मी पुलिस अहलकारनि जो इलाज कयो पियो वञे। मीरपुर ख़ासि बासर 1 महीनो अॻु मालपीड़ीअ में तशदुद जो निशानो बणायो। अहिड़ी शिकायत पुलिस खे ॾियण बाद बासर मंछिर घर ते काह करे तशदुद जो निशानो बणायो। अहिड़ो इज़हार नंगर पार्कर जे ॻोठ जोधो जो वांडियो जो रहवासी नानजी कूली मीरपुर ख़ासि पहुची साफ़ हिन अॻियां ईंदे कयो। ॻोठाणे वधीक चयो त 1 महीनो अॻु इलाइक़े जे बासरनि मोरो कूली, सोमजी कूली ऐं चैतन कूली वारनि इस्लाम कोट जी पिड़ी में मूंखे सख़्त तशदुद जो निशानो बणाए 80,000 रुपया फुरे विया हुआ। अहिड़ी दरख़्वास्त हद जे थाणे ते ॾिनी, जंहिं बाद ॼाणायल बासरनि गुज़िरियल राति शराब जे नशे में धुत थी घरनि में दाख़िल थी मुंहिंजे घरवारी ऐं ॿारनि समेत असां ते तशदुद जो निशानो बणायो ऐं धमकी ॾिनी। असांजे ख़िलाफ़ पुलिस खे दरख़्वास्त छो ॾिनी आहे? हिन चयो त पुलिस मूंखां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 15,000 रुपया रिश्वत पिणु वरिती आहे, पर उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। ॼाणायल बासरनि किथे शिकायत जी सूरत में कूड़ा केस दाख़िल कराइण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। अदजी पुलिस उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे रही आहे। मुतासिर ॻोठाणे वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ासि गरीबाबाद थाणे जी हद हबीब कॉलोनी में गस तां हलंदड़ तकरार सबबि घुमन बिरादरी मथां अंसारी बिरादरीअ जो हमिलो। माउ पुट सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मनि में हिकु औरत मिसमात खुशवंद ऐं संदसि पुटु अबू बकर घुमन शदीद ज़ख़्मी। पुलिस पहुची ज़ख़्मनि खे सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो वियो। ॿिए तरफ़ पुलिस कार्रवाई कंदे हिकु जवाबदार ज़ैद अंसारी खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। वारसनि जो थाणे अॻियां एहतजाज ऐवान साफ़त सूमार समय जो। खैरपुर रिपोर्ट गुल मोहम्मद शर खिपरो जो बदमस्त शख़्स डीलर शेर मोहम्मद समेत जो जेको हिट लिस्ट ते आबादगारनि खे एक्सपायर खाद विकिरो करे थो ऐं उन जा डबल पैसा वठे थो ऐं पोइ धमकियूं ॾिए थो त मूंखे केर बि कुझु नथो करे सघे। हा, जंहिंखे बि कुझु करिणो आहे सो वञी करे। असां आला अमलदारनि IG सिंध खे अपील था कयूं त असां आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। ठुल खां रिपोर्ट शामिल कंदासीं। फैज़ सुमरो जी ठुल जे एस सेक्शन थाणे जी हद में ठुल बाईपास ते बाहू खोसो रहवासी मोटरसाइकिल सवार नौजवान मोहम्मद ख़ान पुट डॉक्टर इम्तियाज़ अहमद खोसो मथां टालर चढ़ी चिभाटे मारे विधो। ट्रालर ड्राइवर गाड़ी छॾे मौक़े जो फ़ाइदो वठी फ़रार थी वियो। ख़बर पवण ते फोती जा वारस डॉक्टर इम्तियाज़ अहमद खोसो, PTI अॻवान रवीद ख़ान खोसो ऐं खोसा इतिहाद पाकिस्तान सिंध जो सदर मीर शफ़ी मोहम्मद खोसो ऐं शहरी बर वक़्त वाक़िए वारे हंधि पहुची लाश खे खट ते रखी बाईपास रोड ते एहतजाज कयो त हद जी पुलिस पहुची नौजवान जे लाश खे पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल ठुल मुंतक़िल। लाश जी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। आख़िरी इतला मिलण ताईं हद जी पुलिस अहिड़ो केस दाख़िल नाहे करे सघी।